बुनारास कनेक्टिविटी मंसूबे से पाकिस्तान और अरब मुल्कन विच में रक़म की मुंतकिली आसानी से थी सघंदी। ही मंसूबो पाकिस्तान लाइ पहिरियों क्रॉस बॉर्डर रक़म मुंतकिल करण जो निज़ाम है। मंसूबे से हुंडी जो कारोबार बंद थींदो। बुनारास मंसूबे से अवाम के फ़ायदो और कारोबार के हथी मिलंदी। मंसूबे ज़रिए गैर कानूनी रक़म की मुंतकिली जो ख़ात्मो ईंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो इस्लामाबाद में तकरीब के ख़िताब। मुल्क में माइक्रो इकोनॉमिक इस्तेकाम अची रो है। बुनारास मंसूबो समुंड पार पाकिस्तान लाइ अहम मंसूबो है। मंसूबे से नाणे की मटा सटा में वाध थींदी। मंसूबे जरिए समुंड पार पाकिस्तानी पंहिंजे घर रक़म आसानी से मुंतकिल करे सघंदा। बुनारास मंसूबो पाकिस्तान और अरब मुल्कन विच में अहम संग मील है। असांजो डिजिटल इकोनॉमिक तरफ वधण सुठो कदम है। पाकिस्तानी रुपए के मुल्क में इस्तेकाम अची रो है। डिजिटलाइजेशन से बदउनवानी और गुरबत जो ख़ात्मो ईंदो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो इस्लामाबाद में तकरीब के ख़िताब। इस्लामाबाद इंतजामिया पीटीआई के 8 सितंबर ते जलसे की इजाज़त दे छी। डिस्ट्रिक्ट मैजिस्ट्रेट पारा जारी कल नोटिफिकेशन में चयो वियो है त इस्लामाबाद इंतजामिया अॼोको एनओसी मजहबी जमायतुन के एहतजाज सबब रद्द कयो। 8 सितंबर ते इंतजामिया जलसे के सिक्योरिटी फराहम कंदी। तहरीक इंसाफ अॼ इस्लामाबाद में ऐलानियल जलसो मुलतवी करे छॾियो। पीटीआई अगवान आज़म सवाती चेयरमैन बैरिस्टर गौहर की मौजूदगी में जलसो मुलतवी करण जो ऐलान किया। आज़म सवाती बुधायो तो पीटीआई बानी की हिदायत ते अॼ मुलतवी थियल जलसो हाणे 8 सितंबर ते थींदो। एहतजाज के नज़र में रखंदे इंतजामिया रेड जोन के सील करे छॾियो है। सरकारी तोड़े खांगी स्कूलन में मोकल। बिजली के बिलन में रिलीफ जो मामलो वज़ीर आज़म शहबाज शरीफ और पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की अहम गरजानी अॼु थींदी। बिजली के बिलन ते सब्सिडी और वज़ारतुन में घटाई ते हुकूमती जमायतुन में नाराज़गी ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ पीपी क़यादत के गरजानी की दावत ॾेई छॾी। बिलावल भुट्टो ज़रदारी के वज़ीर आज़म हाउस में गरजानी लाइ शहबाज शरीफ तरफा दावतनामो मिलियो है। पीपी चेयरमैन के मान में डिनर जो प्रोग्राम भी रखियो वियो है। ईरान में सिंधवासी ज़ियारतीन से जीअ झोरींदड़ हादसो। ईरानी शहर यज़ में बस कल्टी थियण के नतीजे में 26 ज़ियारती फौत थी विया। 20 ॼणा ज़ख़्मी। अक्सर ज़ख़्मियुनि की हालत गणती जोगी। ईरान के शहर यज़ में 49 ज़ियारतिन समेत 53 माण्हुनि से भरियल बस हादसे जो शिकार थी। लाड़काने में ज़ियारतुनि लाइ ईरान वियल बस से हादसो पेश आयो। बस में सवार ज़ियारतिन जो ताल्लुक लाड़काने, खैरपुर, सन, कंदकोट, वारह, मिठियाणी और ॿियनि शहरनि से बुधायो पियो वञे। फौतुन में सन वासी नूर मोहम्मद खोसो शामिल। कंदकोट वासी रुस्तम अली सरियाणी, संदस घरवारी करीमा, धी कायनात, नूह सादिया और रिश्तेदार रीमा खातून सैयद सैरत अब्बास शाह भी हादसे जो शिकार बस में सवार हुआ। बस में खैरपुर वासी आसिफ अली, सद्दाम हुसैन खासखेली, मोहम्मद बख्श खासखेली, जाफर अब्बासी, मुजाहिद शुएब चांडियो, एजाज मंगणहार समेत 10 ॼणा भी हादसे जो शिकार बणिजी विया। मेहर के ॻोठ शाहपंज सुल्तान वासी नौजवान ज़हीर अब्बास मेमण भी फौतुन में शामिल। पीर जो ॻोठ भरिसां ॻोठ हैबत खान ब्रोही मथा मौत जो राकास न टरियो। मुबैना तौर ज़हरीलो खाधो खाइण सबब वधीक मासूम नीगर खैरपुर अस्पताल में फौत। हयाती विञाईंदड़नि जो अंग 11 थी वियो। एक नौजवान की हालत ख़राब। फौती मोहम्मद बख्श ब्रोही के ॾोहिटे 4 वरनि के शादाब की भी ओचितो तबियत ख़राब थी वई, जंहिंखे खैरपुर अस्पताल आंदो वियो, जिते हुन दम ॾिनो। वॾे वज़ीर ऐं घरू वज़ीर के नोटिस बावजूद डॉक्टर मौत जो कारण मालूम करण में नाकाम थी विया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की पंजाब के ज़िले अटक में स्कूल वैन ते फायरिंग की मज़म्मत। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण है तो मासूम जानिन की शहादत की खबर बुधी दिल्ली रत जा ॻोढ़ा रोई रही है। शागिर्दनि के खून से हथ रंगींदड़ दरिंदा आहिनि। बिना देर गिरफ्तार कयो वञे। सिंधु दरिया में सखर ऐं गुडू बैराजन वटि विचें दर्जे की ॿोॾि बरक़रार। गुडू बैराज वटि मथां वहिकिरो 4,03,346 ऐं हेठां वहिकिरो 3,93,325 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो।
सखर बैराज वटि पाणीअ जो मथां वहिकिरो 3,92,962 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 3,77,212 क्यूसेक रिकॉर्ड। कोटड़ी बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 2,51,687 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 2,14,392 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। वाही पांधी समेत खीरथर जाबलू पट्टी ते वसकारनि खां पोइ नए गाज हिकु भेरो ॿीहर 9 फुटनि ताईं वही आई। कच्छ जे केतिरनि ई मुतासिर ॻोठनि जे आहंजनि में वधीक इज़ाफ़ो थी वियो। सवाई ॻोठनि जो कटियल ज़िले तोड़े तालके हेडक्वार्टर सां ज़मीनी राब्तो अञा ताईं बहाल न थी सघियो। रोड रस्ता नयुनि जे वहिकरनि सबबि बंदि थी वञण करे काछे वासी ॾुखियाईयुनि जो शिकार। बलूचिस्तान जे इलाइक़े गंदा खां वेझो हीरुद्दीन ड्रेन खे 3 हंधनि तां लॻल हारा 5 ॾींहं बि बंदि न थी सघिया। 35 खां वधीक ॻोठ पाणी हेठि अची विया। मुतासिर ॻोठनि जो ओस्ता मोहम्मद ऐं ॿियनि शहरनि सां ज़मीनी राब्तो कटियल। इलाइक़े वासी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण लॻा। हुकूमत खे वाहुर जी अपील। शाइरनि जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे 281 उर्स जे आख़िरी ॾिहाड़े ते तक़रीबूं जारी। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह भिट शाह पहुची भिटाई जी मज़ार ते चादर चाढ़ींदो ऐं सक़ाफ़ती खाते पारां मुनक़िद तक़रीब में शिरकत करे ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ शख़्सियतुनि खे एवॉर्ड ॾींदो। दरगाह जो वक़्ती सजादा नशीन मज़ार ते इज्तिमाई दुआ घुरी मुरीदनि खे दीदार कराईंदो ऐं हाल धागनि जी रस्म अदा कई वेंदी। मेला ग्राउंड ते पांधीअड़नि जी तफ़रीह लाइ झूला चिड़ियाघर ऐं सर्कस लॻल। दुकाननि ते ख़रीदारनि जी रश। शाह जे बाग़ में क़ाइम सिंधी सक़ाफ़ती ॻोठ माण्हुनि जे ध्यान जो मर्कज़ बणियल। लाखिणी लतीफ़ जे उर्स जे मौक़े ते सक़ाफ़त खाते पारां मौसीक़ी जी शानदार महफ़िल मुनक़िद। नामियारनि फ़नकारनि शाह जी शाइरी ऐं ॿिया कलाम ॻाए माण्हुनि खे झुमाए छॾियो। भिटाई जे रागी फ़क़ीरनि गुल मोहम्मद ख़ासखेली, अनवर फ़क़ीर, महराब फ़क़ीर ऐं ॿियनि भिटाई जे राग सां महफ़िल मचाई। शमन अली मीराली, दीबा सहर, सैफ समेजो, शहनीला अली, फ़हीम अलण फ़क़ीर, समीना कंवल, रुख़सार मारवी, वज़ीर अली शाह, रजब फ़क़ीर, अनवर अली विस्तड़ो ऐं ॿियनि बि फ़न जो मुज़ाहिरो करे ख़ूब दाद हासिल कयो। अमरीकी सदर विच ओभर जो नओं दौरो मुकमल करे अमरीका रवानो। गाज़ा जंग बंदी ठाह में का बि अॻभराई न थी सघी। धुरियुनि में ईंदड़ हफ़्ते ॻाल्हियूं थियण जो इम्कान। अमरीकी परॾेही वज़ीर एंटनी ब्लिंकन चवे थो इसराइल इख़्तिलाफ़ घटि करण जे अमरीकी तजवीज़ जी हिमायत करे थो। जेकॾहिं हमास तजवीज़ क़बूल करे थो त ॻाल्हियुनि वारे ठाह ते अमल दरामद बाबति कंहिं वाज़े मुफ़ाहिमत ते कमु कंदासीं। अक्टूबर हमलो रोकराइण में नाकामी जो एतराफ़। इसराइली ॻुझी एजेंसी जे सरबराह इस्तीफ़ा ॾेई छॾी। इस्तीफ़ा ॾींदड़ मेजर जनरल अबरान हालेवा 7 अक्टूबर 2023 जे वाक़िअनि जी रियासती जाच जो मुतालबो करे छॾियो। इसराइल जी ॻुझी एजेंसी जे नए सरबराह मेजर जनरल शेलोमी इसराइली यरग़मालियुनि जी आज़ादीअ खे पंहिंजी तरजीह करार ॾेई छॾियो। ईरानी पार्लियामेंट सदर पेज़ेशकियान जे नामज़द काबीना जी मंज़ूरी ॾेई छॾी। ईरानी पार्लियामेंट पारां हिकु औरत वज़ीर समेत 19 रुकनी काबीना जी मंज़ूरी। ईरान जे 12हीं पार्लियामेंट जे 288 मेंबरनि वोट ज़रिए 14 हुकूमत जे नामज़द काबीना जी मंज़ूरी ॾिनी। सरहदवासी फ़ौजी जवान धाड़िलनि हथां अगवा। ॻोठ जमाल मज़ारी वासी फ़ौजी जवान शाहनवाज़ मज़ारी सरहद खां पनियाकिल वेंदे अगवा थी वियो। मुग़वी नौजवान जे वारसनि खे धाड़िलनि जो फ़ोन 60 लख रुपया भुंग तलब। ऐं मिठियाणी भरिसां बिजलीअ जे शॉर्ट सर्किट मां करंट लॻण सबबि नौजवान फौती नौजवान अज़हर मशहूरी जे घर में कोहराम मची वियो। करोंडी वेझो बिजलीअ जो करंट लॻण सबबि नींगरी हयाती विञाए वेठी। ॻोठ अब्दुल लतीफ़ शहर में 6 वरियनि जी बुशरा खे पखे जी तार मां करंट लॻो।